हमेशा सभिनीनि जे लाइ प्रार्थना कयो कि सर्वे भवन्तु सुखिन, सभई सुखी रहनि। भगवान अहिड़ी कृपा कयो कि सब खुश रहनि, तव्हांजी भक्ति कंदा रहनि। असां जॾहिं पलव बि पाईंदा आहियूं न त असां ईअं ई चवंदा आहियूं, प्रभु सभु फलनि फुलनि पर तव्हांखे कॾहिं न भुलनि। अहिड़ी कृपा कजो, सभिनीनि खे तव्हां सभु ख़ुशियूं ॾिजो। ऐं भगवान सभु ॾींदा आहिनि। तव्हां अगरि थोरो वीचार कंदव न त असांजी हैसियत खां वधीक असांखे भगवान ॾिनो आहे, पर असांजी नज़र उहो ॻोल्हींदी आहे जेको असांखे न मिलियो आहे। उन तरफ़ ध्यानु न वेंदो आहे जेको भगवान ॾिनो आहे, उनजो शुक्र कॾहिं न थींदो आहे। संत चवनि था, जो आपको प्राप्त है वो पर्याप्त है, जेको मिलियो आहे वो पर्याप्त आहे। चओ हरे राम। कोई माण्हू घुरंदा आहिनि गर्मीअ में, हिकिड़ो फ़कीर अरदास पियो करे भगवान खे कि प्रभु एॾी गर्मी आहे, एॾी तेज गर्मी आहे, मूंखे तूं एतिरो धन न ॾिनो आहे कि मां चप्पल वठी पायां, मूंखे उघाड़े पेरनि में घुमणो थो पए, दर दर भीख थी मंगणी पए, घटि में घटि चप्पल त ॾे हा प्रभु। अरदास करण लॻो, फरियाद करण लॻो। एतिरे में हिकिड़ो माण्हू वैसाखीअ ते हली आयो जंहिंजा ॿई पेर न हुया। उहो हली आयो ऐं उहो अची भगवान खे चए थो, प्रभु तुंहिंजो बारंबार धन्यवाद आहे, तुंहिंजो शुक्र आहे, तूं भले ॿ पेर न ॾिना आहिनि पर घटि में घटि ॿ कन ॾिना अथई, ॿ हथ ॾिना अथई। हिन हथनि सां मां सेवा कंदुमि, हिन कननि सां मां कथा ॿुधंदुमि, हिन वाणीअ सां मां तुंहिंजो नाम उच्चारण कंदुमि। फ़कीर तुरंत हैरान थियो, चवण लॻो, ॾिस मां चप्पल लाइ फरियाद थो कयां ऐं हुन वटि ॿ पेर कोन्हनि पर उहो शुक्र थो करे। चओ हरे राम। तो भगवान जी असां ते विशेष कृपा है भाई, विशेष कृपा है। बस ये कृपा असां महसूस कयूं, महसूस कयूं।